अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर संजानी। नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हि कंदासूं सकाफ़त ते। सिंध टीवी नेटवर्क हर साल सिंधी सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी आहे ऐं नओं हिकिड़ो स्लोगन खणी ईंदी आहे। हिन दफ़े जेको सिंध टीवी नेटवर्क जेको स्लोगन खणी आई आहे, अणटर मौसमियाती तब्दीलीअ सां मुहाॾो सिंध जो जियापो, इहो असांजो स्लोगन आहे। इहो स्लोगन खणी करे पाण पहुता आहियूं। इन ते जेको आहे सो कराची यूनिवर्सिटी ऐं ॿियनि जेके यूनिवर्सिटी कॉलेजिस तोण स्कूलनि में बि सेमिनार वग़ैरह बि थियनि पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में तक़रीबूं वग़ैरह जेके मुनक़िद कयूं पियूं वञनि। इन स्लोगन ते ई घणे भाङे जेके माहिर आहिनि उहे बि इन ते ॻाल्हाइनि पिया त जेका मौसमियाती तब्दीली आहे उन सां कीअं मुहाॾो अटकाए सघिजे थो, सिंध जो जियापो उन में कीअं थी सघे थो पियो। इहो सवाल खणी करे अॼु पाण कोशिशि कंदासूं त सिंध जे सियासी समाजी ऐं क़ौम परस्त धुरियुनि सां गॾु अदीबनि दानिश्वरनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त उन्हनि जो इन्हनि ते छा चवणु आहे। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अणटर मौसमियाती तब्दीलीअ सां मुहाॾो सिंध जो जियापो, हिन दफ़े सिंध टीवी नेटवर्क हिकिड़े नए स्लोगन सां आई आहे। पाण सां गॾु एडवोकेट मोहम्मद ख़ान शेख असां सां गॾु आहिनि। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं। यार ही तमामु वॾो इशू आहे ऐं क्लाइमेट चेंज सॼी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे। सिंध टीवी त पहिरियां बि तमामु सुठनि इशूज़ ते ईंदी आहे ऐं आऊं त आशिक़ आहियां सिंध टीवी वारनि जो, सभिनी जो। पहिरीं ॻाल्हि इहा त माना जीअं हाणे ॾिठो त हिन दफ़े केॾी तबाही अची वई, कंहिं कॾहिं तसवर बि न कयो त एॾियूं बरसातूं पवंदियूं ऐं एॾी तबाही थींदी। ऐं ॿिए तरफ़ इंग्लैंड में जिते सर्दी पवंदी आहे उते माण्हू पखा पालनि ऐं गर्मी में मजबूर आहे, फ्रांस में मजबूर आहे। हाणे इन्हनि शयुनि खे असांखे मञिणो पवंदो, इहे तबाहियूं अचणियूं आहिनि ऐं जंहिंजे करे असांखे अॻुवाट पंहिंजी प्लानिंग करणी पवंदी। हाणे छा आहे त असांखे फौरी तौरु मुस्तक़िल सोच जी ख़ातिर असांखे शहरनि ॾे बि रुख़ करणु खपे। माना हाणे असांजो उहो जियापो पंहिंजे ॻोठनि में घटि थींदो, या पंहिंजूं ज़मीनूं आहिनि त ओड़े वे में ठाहिजनि, घर आहिनि त ओड़े वे में कजनि, छो त जेकॾहिं बरसातूं पवनि त वरी न ढहनि, ओड़े वे में ठाहिजनि। छो सॼी हाणे त सॼी नए सिरे सां रिहेबिलिशन करणी आहे, नए सिरे सां सिंध खे ठाहिणो आहे, उन्हनि ॻोठनि खे ठाहिणो जेके ॻोठनि में रहणु चाहिनि था। न त असां चवंदासीं त वॾनि शहरनि में शिफ्ट थियो, उते रोज़गार बि अथव ऐं थी सघे थो त इन में असांजी भलाई बि थी वञे। छो त असांजा हूअं त जहिड़े वे में क़ौम असांजी करोड़ जे क़रीब रोडनि ते अञा ताईं वेठा आहिनि माण्हू, अञा ताईं असांजूं ज़मीनूं सिधियूं न थियूं आहिनि, अञा ताईं ज़मीनूं सिधियूं न थियूं आहिनि, माण्हुनि जा घर ठही चुका आहिनि ऐं केॾो बि असां छा बि करियूं इहो इम्पॉसिबल आहे त उन शइ खे वरी साॻियो तरह बहाल करे सघो। त जंहिंजे करे असांखे इन वक़्तु घणियूं ई मेयरमेंट्स वठणियूं पवंदियूं त असां पंहिंजा जेकॾहिं रोड आहिनि, जेकॾहिं हूअं त हक़ीक़त में त गवर्नमेंट खे उहे उपाउ वठणु खपनि, सिंध गवर्नमेंट खे रियासत जी ज़िमेदारी आहे, उन्हनि चैलेंजिस खे उन्हनि खे माना ठाहिणो आहे। पर जेकॾहिं असांजी अंधी मंडी गवर्नमेंट उहा नथी करे सघे त पोइ असांखे पाण खे सोचणो पवंदो सदाईं असां ख्वार छो थियूं। अंग्रेज़नि जे दौर में थींदो ईअं हो त को बि शहर अरबो हो त पहिरियों हुनजो नक्शो थींदो, पाणी जो लंघ ॾींदा हुआ। असांजा लंघ बंदि थी विया आहिनि, इन ते पाण छा चवंदासूं, जंहिंजे करे पाणी पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे। हाणे पाणी ब्लॉक थो थी वञे, ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहे ॿुॾी वञनि। हाणे ॾिसो न, अंग्रेज़नि हक़ीक़त में त ॾाढी सुठी प्लानिंग कई हुई। हाणे इहो जीअं असांजे FP बंदि आहे, सुप्रियो बंदि आहे, उहे अंग्रेज़नि ई ठाहिया हुआ, पर जेके हिननि कॾहिं बि मरमत न कई। जेकॾहिं इन्हनि जो सुठे नमूने सां फ्लडिंग वारो सिस्टम हुजे हा त एॾी तबाही न अचे हा जेका ख़रबे रुपयनि जी तबाही थी, अरबे न पर ख़रबे रुपयनि जी। हाणे अहिड़ी सूरत हाल में असां त ॾोही वरी बि सिंध गवर्नमेंट खे चवंदासीं, छो त इहे लंघ जेके बंदि थिया, हाणे जेकॾहिं दरिया में पाणी घणो थी वियो, उते जेके कचे में आबादियूं आहिनि, हाणे छा थींदो, उन्हनि खे त कुझु नथा करे सघनि। माना सॼी मिसहैंडलिंग जे करे ऐं नाहली जे करे एॾी तबाहियूं थियूं थियनि। हिन वक़्तु असां सां गॾु समाजी अॻुवाण मोहम्मद सुलेमान वसाण असां सां गॾु आहिनि। अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं था मोहम्मद सुलेमान वसाण सां। सिंध टीवी हर दफ़े सकाफ़त ॾिहाड़े ते हिकिड़ो सुठा स्लोगन खणी ईंदी आहे जेके उन वक़्त जी ज़रूरत हूंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु मौसमियाती तब्दीली सां गॾु सिंध कीअं उन सां मुहाॾो अटकाईंदी ऐं पंहिंजो जियापो कंदी, इहो स्लोगन सिंध टीवीअ जो हिकिड़ो ज़बरदस्त स्लोगन आहे ऐं वक़्त जे अहम ज़रूरत आहे। छो त हाणे जंहिं हवाले सां सिंध भोॻियो आहे, ही जेके ॿोॾ आई या जेके मौसमियाती तब्दीलियुनि जे करे हिकिड़ी तारीख़ी बरसाति पई जंहिं सिंध खे ॿोड़ियो, सिंध जा ॿई पासा ॿोड़ियईं, सिंधूअ जा सॼो बि खॿो बि। त ज़ाहिरी आहे असां सभिनी खे
सोचणो आहे, हुकूमत खे सोचणो आहे, इंतिज़ामिया खे सोचणो आहे, जेके समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे सोचणो आहे, ऐं जेको आम माण्हू आहे उन में इहा सोच बेदार करणी आहे त इहे तब्दीलियूं ईंदियूं। सिंध अञा ॾुखिया ॾींहं ॾिसंदी त असां कीअं पंहिंजे पाण खे तयारु कयूं, कहिड़ियूं तब्दीलियूं आणियूं, असां ज़हनी तौरु तयारु हुजूं। उन में आहे त अणकर मौसमियाती तब्दीलीअ सां मुहादो, पाण मुहादो कीअं अटकायूं, हर ॿिए साल असांखे इहे ॾींहं ॾिसणा पवंदा। ॾिसो इहो असांखे रिथाबंदी न सिर करणी पवंदी। हे जेके मौसमियाती तब्दीली आहे इन सां मुहादो तॾहिं ई अटकाए सघिजो पोइ जॾहिं असां ज़हनी तौरु तयारु हुजूं ऐं असांखे नए अंदाज़ सां सिंध ॾियणी आहे, पुराणियूं न। असांखे ॻोठ नए सिर तरतीब ॾियणा आहिनि, असांखे पाणीअ जा जेके नेकाल बंदि आहिनि उन्हनि खे खोलणो आहे, न त हर दफ़े हर साल हर ॿिए साल सिंध में इहे ख़तरनाक क़िस्म जूं बरसातूं वेंदियूं, ॿोॾूं वेंदियूं, जेके लंघ रोकिया विया आहिनि, दरियाही लंघ रोकिया विया आहिनि, ऐं जेके असां वटि मुख़्तलिफ़ बरसाति खां पोइ जेके पुराणा नाला हूंदा हुआ, पुराण हूंदी पुराणी या ॿिया जेके वहकिरा हूंदा हुआ उन्हनि में या त ज़मीनूं थी वियूं आहिनि या ॻोठ थी विया आहिनि या असां उन्हनि खे बंदि करे छॾियो आहे। हुकूमत को बि तवजह कान थी ॾिए। असांखे मीडिया खे, समाजी माण्हुनि खे, अदीबनि खे, शाइरनि खे, असांजे माण्हुनि खे तयारु करिणो आहे त उहे इन मौसमियाती तब्दीलीअ सां मुहादो अटकाइनि, छो त जियापो ई इन सूरत में आहे। जो नाले वारो लेखक, सिंध जो नाले वारो शाइर डॉक्टर शेर मेराणी असां सां गॾु आहिनि। अचो त साईंजन सां अचो त डॉक्टर शेर मेराणी सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। सिंध टीवी नेटवर्क खे जस हुजे, हमेशह को न को अहिड़ो थीम ॾींदा रहिया आहिनि जो उहो असां सभिनी जे भले में हूंदो आहे, कॾहिं तालीम जे हवाले सां, कॾहिं पाणी जी खोट जे हवाले सां। ऐं हिन वक़्तु जीअं त सिंध हिकिड़े वॾे डिज़ास्टर मां गुज़री आहे, उन जो सबबु यकीनन इहे मौसमियाती तब्दीलियूं ई आहिनि। ऐं मौसमियाती तब्दीलियुनि ते बि सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइणु यकीनन हिकु बहितरीनु रवायत त आहे ई आहे, पर हिकु अहिड़ो क़दम आहे जेको असांजे लाइ लाभाइतो साबित थींदो ऐं यकीनन इन ॾींहं जे हवाले सां माहिरनि खे घुरायो वेंदो, माहिरनि सां गुफ़्तगू कई वेंदी त इहे मौसमियाती तब्दीलियूं अचनि छो पियूं, उन जा कारण कहिड़ा आहिनि, उन जा असर कहिड़ा थिया आहिनि असां ते, ऐं उनखां बची कीअं थो सघिजे। इहे टे कीअं अटकाए सघिजे थो। बिल्कुलु, हा, इहे टे रुख लाज़मी उहे हिन में हूंदा। त इन जा सभिनी खां पहिरियां त असांखे कारण तलाश करणा पवंदा। यकीनन ग्लोबल वार्मिंग सभिनी खां वॾो कारण आहे, ऐं उनखां अलावा असांजा जेके ॿेला कटिजी विया आहिनि उहो तमामु वॾो कारण आहे। असां वटि वण ख़तमु थींदा पिया वञनि, इहो सभिनी खां वॾो सबबु आहे। ऐं माहौलियाती गदिलाण हिकिड़ो ॿियो वॾो कारण आहे। शहरनि में त माहौलियाती गदिलाण हुई, पर हाणे उहा साॻी माहौलियाती गदिलाण असांखे ॻोठनि में मिले थी पई। त उहा माहौलियाती गदिलाण उहो हिन जो वॾो कारण आहे। ऐं उनजो असरु छा पियो आहे? असरु असांजी ईअं सम्झो त सिंध जी तक़रीबन 75% मईशत तबाह थी वई। 2 फ़सुल असांजा हलिया विया आहिनि। 2 फ़सुल हलिया वञणु माना ईअं सम्झो त असां घटि में घटि न तॾहिं बि 10 साल पोइ हिते पइजी वियासीं। असां जंहिं रफ़्तार सां हलियासीं पिए उन में इलाही माण्हुनि जा घर किरी पिया, ज़मीनूं तबाह थी वियूं, पाणी जेको जर जो हो उनजी सतह वधी त सही पंहिंजी जाइ ते, पर छाकाणि त सफ़ाई कोन हुई उनजे करे उहो पाणी ॾाढो ख़राबु ऐं लुणियाठो जेको पाणी हुयो उहो हेठि मिठे जर सां मिली वियो आहे। हाणे उनखे सुधरण में, रिड्रेसल में अञा वरी वक़्तु लॻंदो। हाणे माना ॿियो जेको असांजो हूंदो त हाणे इन खां बची कीअं सघिजे थो, त उन सां मुहादो कीअं थो अटकाए सघिजे। यकीनन फितरत सां मुहादो अटकाइणु इंसान जे वस जी ॻाल्हि त कान्हे का, छाकाणि त फितरत पंहिंजी बेपनाह सघ सां जॾहिं साम्हूं अचे थी त असांखे जेको आहे सो उन सां मुंहुं ॾियणु ॾुखियो थी पए थो। हीअ जेके गुज़िरियल बरसातूं हुयूं, गुज़िरियल जेके मींहं हुया, उन्हनि असांखे इहो ॿुधाए छॾियो त फितरत जी सघ जॾहिं बि पंहिंजे भरपूर ताक़त सां अचे थी त असां उनखे एॾो सवलाई सां मुंहुं नथा ॾेई सघूं। त हाणे उनजे लाइ यकीनन माहिरनि वटि के प्लान आहिनि ऐं असांखे उहे प्लान हिन ॾींहं ते शेयर करणा पवंदा। माण्हुनि में हिकिड़ी जागरता पैदा करणी पवंदी। मां सम्झां थो त ॾिसो जेको हीअ वॾी जेको आहे सो बरसाति थी या इंटरनेशनल लेवल ते दुनिया में जेको आहे सो मौसमियाती तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं असांजी पोएं दफ़े जेको आहे सो सिंध में जेको हीअ गुज़िरियल महीना बरसातूं थियूं उन्हनि जो नुक़सानु थियो ऐं माण्हू तमामु घणो जेके आहिनि सो उनजे करे जेको आहे सो नुक़सान खे जेको आहे सो मुंहुं माण्हुनि ॾिनो ऐं शहरनि जी तरफ़ रुख कयो अथऊं। ऐं वरी अहिड़नि ई ॾींहंनि ते हाणे वीचारा जॾहिं अञा हू पंहिंजे घरनि तो ई न पहुता आहिनि ऐं अञा हू जेके आहिनि सो हिकु हंधि वेही कोन सघिया आहिनि, त असां जीअं त जेको आहे सो ज़िंदगी पंहिंजी मामूल मुजिबि इंसान खे गुज़ारणी ई आहे, त उन्हनि वीचारनि जे लाइ इहो रस्तो आहे त
त हू हिते शहरनि में आहिनि या जिथे बि आहिनि या असां हिते वेठा आहियूं त असां पंहिंजा रवायती जेके ॾींहं आहिनि या रवायती जेके असांजा जेके अहिड़ा इवेंट थियनि था, ज़ाहिरी आहे इंसान जी जेको आहे सो घर में शादी बि थी सघे थी, इंसान जे घर में को ॿियो ॾुख तकलीफ़ बि थी सघे थी, इहे त सिलसिलो इंसान जो पाण सां गॾियल आहे हिक ॿिए सां। त अहिड़े नमूने सां हाणे हीउ जेको कल्चर डे आहे उनखे बि मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजे जेको असांजो नौजवान आहे, असांजो जेको घर जो भाती आहे, जेको घणो हिननि शयुनि जे करे ख़ासि करे ॿोॾ ऐं बरसाति जे करे परेशान आहे ऐं बेघर थियो आहे, उन्हनि खे उन्हनि जो ज़हन तब्दील करण जे लाइ असां हीउ जेको कल्चरल डे आहे, अजरक डे आहे, उनखे अहिड़े नमूने सां जेको आहे सो पंहिंजो मल्हायूं जीअं जेको आहे सो हुननि जो ॾुख दर्द बि ख़तमु थिए ऐं असां पंहिंजे ॾींहं में जेको आहे सो मल्हाए सघूं। सभ खां पहिरियों त सिंध टीवी 7 जी जेको आहे इहे जेके कावशूं आहिनि जेके सकाफ़त जे हवाले सां हुजनि या मौसमी जेके आहिनि जो थीम आहे जेको मौसमी तब्दीलियुनि जे लाइ बारे में रखियो आहे त हुन सां माहौल अटकाइणो आहे, उनजे बारे में कुझु अमली क़दम खणणा आहिनि। इन खां पहिरियां जेके हीअ मौसमी तब्दीलियुनि जे करे ॿोॾूं आहियूं साईं सिंध में, पूरी सिंध जेका तबाह थी वई, उन में सिंध टीवी जेको आहे पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो, उन जे ॿोॾ मुतासिरनि लाइ सहायता कई ऐं उनखे फुल कवरेज कयो, पूरी दुनिया खे ॾेखारियो त असांजी सिंध जेको आहे मौसमी तब्दीलियुनि जे करे केतिरो मुतासिर थी आहे, उन माण्हुनि खे केतिरी जेको आहे जी ज़रूरत आहे उनजी मदद करण जी, त इन में बाक़ाइदे जेको आहे सिंध टीवी पंहिंजो साथ निभायो। असां जस आहे सिंध टीवी जे सथ खे जेके हिन अहिड़े मौज़ू खे खणनि था। ॿियो सकाफ़त हवाले सां बि तमामु जेके आहिनि अॻिते आहिनि, जो क़दम अॻिते आहे। हिन वक़्तु जेके आहिनि यूनेस्को जी रिपोर्ट आई आहे त जेके ॿोलियूं जेके आहिनि हिन वक़्तु सकाफ़त सां गॾु जेके आहिनि ॿोलियुनि जी बि अहमियत तमामु ज़रूरी आहे, छो जो हर साल जेको आहे 10 ॿोलियूं मरी रहियूं आहिनि, ख़तमु थी रहियूं आहिनि, जंहिंजी जेके आहे ॻाल्हाईंदड़ जो रेशो जेको आहे घटिजी रहियो आहे। त उनजे लिहाज़ खां जेको आहे ॿोलियूं जेके आहिनि उनजो जेको आहे उनजी अहमियतनि खे उजागर करिणो आहे, उहा जेका सिंध टीवी तमामु अहसन तरीक़े सां करे रही आहे। सभ खां अॻु में त हर साल जेको सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, इहा असां सभिनी चैनलनि खे मुबारकबाद ॾियूं था त इहो हिकिड़ो गॾियल ऐं सॼे सिंध जे समाज खे हिकिड़े एकता ऐं गॾे करे उहो खणनि था। सकाफ़ती ॾिहाड़ो कराची खां कश्मीर ताईं हर घर में मल्हायो वेंदो आहे, पर सिंध टीवी जन हिन दफ़े अहम इशूअ खे जेको आहिनि क्लाइमेट चेंज, एनवायरमेंट चेंज जे हवाले सां जेको स्लोगन रखियो आहे उहो वॾो कराए थो आहे। शायदि त हाणे एटमी जंग खां पोइ जेको असां मौसमियाती जंगियूं जेका एनवायरमेंटल वार जेका आहे उहा थी वई आहे। सरमाएदार कैपिटल समाज जेको आहे उहो सरमाएदार माण्हुनि फितरत सां हथ चुरांद शुरू कई आहे, तंहिंजे करे फितरत सां जहिड़े जे करे फितरत खे नेचर खे मार्केटिंग करण जे करे उहो लाज़मी नेचर जेका सा उहो बि पंहिंजो पलांद कंदी आहे। त जीअं एनर्जी सोलर एनर्जी जीअं असां सिज खां था वठूं, पेट्रोल जी असां धरती मां था कढूं, कोयलो असां ज़मीन मां था कढूं, वहंदड़ पाणीअ खे असां डेमनि जे कंदे क़ैद था कयूं, त पोइ इहो जेकी हिकिड़ी वार आहे इंटरनेशनल, इहा जेका असां इंतिहाई नुक़सानकार साबित थींदी आहे। तंहिंजे लाइ त तमामु वॾी ताक़तवर स्टेट ई जेका उहा हिन खे तब्दील करे सघे थी ऐं उन खे कन्वर्ट करे सघे थी ऐं माण्हुनि जो तहफ़ुज़ बि रियासत करे सघे थी। सिंध जे हवाले सां जेका मौसमियाती तब्दीली आई आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जी गवर्नमेंट ई जेका आहे उहो इंसानी हुकूक जी बुनियादनि ते, इंसाननि जे बुनियादनि ते उहो इंसाननि खे बचाए सघे थी। अकेलो फ़र्द जेको आहे उहो हिन क्लाइमेट चेंज में कुझु नथो करे सघे। फ़र्द ते जेके मौसमियाती तब्दीलियूं उनजे मिज़ाजनि में ईंदियूं आहिनि, तंहिंजे करे मां सिंध जे अवाम खे गुज़ारिश कंदुसि त मौसमियाती तब्दील जे करे फ़र्द जे अंदरि नफ़सियाती बीमारियूं, मिज़ाज में चिड़चिड़ोपन ऐं हुनखे तन्हाईअ जो शिकार जेके थियनि था उहे कंट्रोल कनि ऐं पंहिंजे बिहेवियर खे सॉफ्ट रखनि। इन खां पोइ मौसमियाती तब्दीली जे करे हिते मुआशी जेका उहो बहरान पैदा थींदो आहे, जीअं अन्न जो बहरान थींदो आहे, पाणीअ जो बि बहरान थींदो आहे ऐं ॿियूं इलाही जेके शयूं आहिनि। उन बहरान खे बि उन थोरे घणे में सबुर सां ई फेस करे सघंदासीं। शायदि फितरत वॾी ताक़तवर आहे, दुनिया जी का बि गवर्नमेंट छो न हुजे, चाहे अमेरिका, चाहे रूस बि हुजे, चाहे चाइना हुजे, उनजो तमामु घणो पैसो जेको आहे उहो फितरत जे जहिड़े में फितरत खां महफ़ूज़ रहण लाइ उहो इन्वेस्टमेंट कनि था। असां वटि त एतिरो ई कोन्हे त वेलो खाई सघूं, पर असां फितरती तब्दीलीअ सां असां कीअं था पंहिंजे पाण खे महफ़ूज़ करे सघूं। मां पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे ऐं सभिनी सिंध जे सभिनी सियासी क़ुवतुनि खे, चाहे जेके एंटी पीपल्स पार्टी बि आहिनि, प्रो पीपल्स पार्टी बि आहिनि, क्लाइमेट चेंज ते सिंध धरतीअ सां गॾु हुजो, सिंधी माण्हुनि सां गॾु हुजो। सिंध जे GRP में तव्हांजो एके खां सवा ॿियो कुझु बि न आहे। असां सां गॾु हिन वक़्तु समाजी अॻवान सैयद अहमद अली शाह काज़मी असां सां मौजूदु आहिनि। पाण उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। सन जे सैयदनि में हिननि जो नालो साईं जो जेको आहे हुन में शुमारु थींदो आहे।
पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त जेको क्लाइमेट चेंज थियो आहे हिन वक़्तु बरसातुनि खां पोइ हाणे उन जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि ऐं सिंध टीवी नेटवर्क जेको स्लोगन ॾिनो आहे सकाफ़त जो ॾिहाड़ो जेको पाण मल्हाइण वञूं पिया उनखे कीअं पिया ॾिसनि? तव्हां सिंध टीवी वारनि जा महिरबानी लख थोरा असां सिंधियुनि ते तव्हां जेको ही सकाफ़ती ॾियाड़ो मल्हायो था ऐं भरपूर सिंध जी जेका तव्हां तर्जुमानी जेका कई आहे असीं हुनजा शुक्रगुज़ार आहियूं, हुननि जी वॾी महिरबानी आहे। ऐं जेको बि हिननि जेको कमु कयो आहे सिंधियुनि जे लाइ तमामु बहितरीनु सिंधी सकाफ़त ॾियाड़ो जेको मल्हाइनि था ऐं तमामु बहितरीनु मल्हायो अथनि बहितरीनु तरीक़े सां ऐं हिननि ॿियो बि जेको बि कमुकारु कयो आहे तमामु बहितरीनु कयो आहे। अच्छा, हीअ जेको फ्लड जेको बि आयो आहे कुदरती हिकिड़ी आफ़त आई आहे। हाणे साइंसदान बि चवंदा त हर 2 साल खां पोइ इहा जेके ॿोॾ इहे ईंदियूं इहे आफ़तूं ईंदियूं। बदनसीबी असांजी हुकूमत इन ते को बि कमु कोन्ह कयो आहे ऐं मुस्तक़बिल असीं था चऊं की कराची बि हिकु सिंध जो हिसो आहे, सिंध जो जेको गादीअ जो शहरु आहे ऐं इहो नूरियाबाद थी या हीउ इलाइक़ो उन खां मथे आहे। हाणे सिर्फ़ु हर साल जेकर ॿिए साल इहे आफ़तूं अचनि थियूं असांजे दरबदर थियूं त असीं 100 साल पुठिते अॻु में इलाही पुठिते आहियूं, पोइ 100 साल पुठिते वेंदासीं भलिया। उन खां असीं हुकूमत सां इहो मुतालबो कंदासीं त जेको सो उन्हनि खे मुस्तक़बिल कराचीअ में या नूरियाबाद में खोड़ ज़मीनूं आहिनि, सरकारी ज़मीनूं आहिनि, उन्हनि खे इहो मथां ते पाए ऐं उते इहो ॻोठ वॾा शहर उन्हनि खे ॾे, उन्हनि खे आबाद कनि ऐं जेको इहो तमामु बहितरीनु जेको अमल थींदो जेकर मुस्तक़बिल में जेकर उन्हनि खे ऐं सिंधियुनि खे आबाद कनि, उन्हनि खे कराचीअ में शहर में आबाद कनि, रोज़गार हिते रोज़गार बि जेके तमामु घणियूं जेके वसीला आहिनि ऐं पंहिंजो ई शहर आहे, पंहिंजी धरती आहे। हिननि खे पहिरीं माज़ीअ में ईअं थींदो त अंग्रेज़ जॾहिं बि को शहर ठाहींदा त पहिरियां जेके बरसाती जेके नाला आहिनि ऐं या जेको लंघ आहे पाणीअ जो उनखे पहिरियों ठाहींदा नक्शे में। असां वटि उहे लंघ सभु ख़तमु थी विया आहिनि, उन्हनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। तव्हां कराचीअ खे ॾिसो, सिंध जे ॿियनि ज़िलनि खे ॾिसो, जंहिंजे करे असांजी सिंध ॿुॾी आहे, उन ते पाण खे कमु करणु घुरिजे। साईं असल मक़सदु इहो ई असां सां जेको नुक़सानु थियो न हाकिड़ो दरिया जेको पुराणो सरस्वती जेको पुराणो असांजो ख़तमु थी वियो, जेको पुराणो हिते हाकिड़े खां जेको थियो न इहो सरस्वती दरिया हो या टोड़ी बंदि आहे, इहो इन्हनि खां असली गस जेके बि हिननि बंदि कया आहिनि इहो नुक़सानु घणो उन करे जो आहे। ऐं अंग्रेज़ उहो प्लानिंग कंदो त हीअ जेके प्लानिंग सां जेके हाणे रस्ता जेके कराची में बि आहे उन में बि जेको तक़रीबन जेको बरसाति जो घणो नुक़सानु इहो त थिए। जेके बि उनजा नाला आहिनि या रस्ता आहिनि उन्हनि ते बिल्डिंगूं ठहियूं आहिनि, नाला बंदि कया विया आहिनि, उन करे ई नुक़सानु न त बरसाति ॿियनि मुल्कनि में असां खां घणियूं थी पवनि, लेकिन उन जो जेको सिस्टम आहे उहो तमामु बहितरीनु आहे ऐं कारकर्दगी बहितर आहे, इन करे उन्हनि खे का तकलीफ़ कोन्हे। असां वीचारा सिंधी अॻु में ॾुचिड़ियल त वीचारा अॻु में पहिरीं हमले वारनि खां मस को कर खणनि था, वरी को फ्लड थो अची वञे त हुकूमत खे संजीदगी सां उन्हनि खे जेको अमल कनि। सभ खां पहिरियां त जेकॾहिं पंहिंजो हीउ जो कल्चर डे आहे हिन जी ऐं थोरो जो सादगी आहे, थोरो जो सिंध सॼी ग़मज़दा हालत में आहे, पर उन ते कल्चर जो ॾींहुं आहे त मुबारक बि ॾियूं था एडवांस में सिंधी ईद जी माण्हुनि खे। हिन दफ़े जेको तव्हां सिंध टीवी वारनि स्लोगन रखियो आहे त क्लाइमेट चेंज जे हवाले सां त 68 मौसमियाती तब्दीलियुनि सां मुहालो ऐं सिंध जी बदिलजंदड़ सूरत हाल हुकूमत या हिन वक़्तु बि जेका असां जिन क्राइसिस मां गुज़रिया आहियूं, जिन तकलीफ़ुनि मां गुज़रिया आहियूं, मूं कंहिं जॻह ते पढ़ी त UN जी रिपोर्ट आहे त 81 अरब डॉलर जो नुक़सानु थी चुको आहे सिंध में। हुकूमत जो चवणु आहे त करोड़ खां मथे माण्हू जेके आहिनि सो उहो ॿोॾ में मुतासिर थिया आहिनि ऐं लखा घर ढही चुका आहिनि। पर इन खां पोइ वरी हाणे 9 मुल्कनि जी रिपोर्ट ॾिनी आहे त ईंदड़ कुझु सालनि ताईं मुसलसल इहे साॻियूं बारिशूं इन खां शदीद थींदियूं। हाणे उन सां मुहादो अटकाइण जे लाइ दुआऊं धागनि जी ज़रूरत कोन पवंदी, साइंटिफिक उसूलनि ते हलणो पवंदो, बचाव जा तरीक़ा ॻोल्हणा पवंदा ऐं सभ खां पहिरियां सां हुकूमत जी ज़िमेदारी इहा बीहे थी त जेके हिन दफ़े इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि या जेके हेठाइन वारा इलाइक़ा आहिनि त हेठाइन वारनि माण्हुनि खे किथे मथे बीहारनि, किथे मथे उनखे एडजस्ट कनि। आऊं त चवंदुसि त सिंध में सभ खां मथां ई जाइ कराची आहे सो ऐं लखे एकड़ ज़मीनूं हिते पियूं आहिनि जेके अफ़गानी पनाह गिरनि कब्ज़े हेठां आंदियूं आहिनि, जिते बस्तियूं ठही चुकियूं आहिनि, जिते लैंड ग्रेबर कब्ज़ा पिया कनि। उन्हनि ते उन लैंड ग्रेबरनि खे खपाइण खां बहितर आहे, उन्हनि खे विकिणण खां बहितर आहे जंहिंमें कुझु इदारनि जा, कुझु मिनिस्ट्रियूं, कुझु इदारा उन्हनि मां मुस्तफ़ीज़ थियनि था त पोइ सिंध जा जेके करोड़े माण्हू तबाह थी विया आहिनि या तबाह थियणा आहिनि ईंदड़ क्लाइमेट जे करे, उन्हनि खे इन्हनि जॻहियुनि ते फैसिलिटेट कयो वञे। 120 गज़ जा घर ॾिना वञे त उहे पंहिंजा घर घटि में घटि ठाहिनि। ऐं सिंध जी जेका बदिलजंदड़ सूरत हाल आहे उनजो सबबु ऐं उनखे पॉज़िटिव में ॾिसां कोन पियो त बदिलिजे पई, बल्कि सिंध खे नुक़सानु ॾियण वारो पासो वधीक पियो थिए, छो धारी आबादकारी, गैर मुल्की गैर क़ानूनी
हज़ारे किलोमीटर करे तव्हांजे पंहिंजो हब खां तव्हांजे जैकबाबाद खां तव्हांजे शहजाद कोट खां सिंध में दाख़िल थियनि पिया। हज़ारे चौकियूं हज़ारे मैल करे अफ़गानिस्तान खे जॾहिं माण्हू अचनि पिया ऐं उहे ज़रूरु उन्हनि जा मनफ़ी असर पवणा आहिनि सिंध ते। उहे यकीननि तव्हांजी ज़मीन ते वेहंदा, उहा ज़मीन वालारींदा, तव्हांजो अटो, तव्हांजो राशन, तव्हांजी हर शइ इस्तेमालु कंदा ऐं उन जा सिंध खे निगेटिव नुक़सान वञनि पिया। सो उन्हनि खां बचाव जो तरीक़ो हिकु त रियासत जो कमु आहे, हुकूमत जो कमु आहे त ज़िमेदारी अदा करे ऐं ऑन करे, पर लॻे कोन पियो हुकूमत ऑन करे पई। इन करे सिंध जे शऊर खे, सिंध जे माण्हुनि खे इन ॿिन्ही जेको ज़बरदस्त मौज़ू चूंडियो आहे सिंध TV, त सिंध खे बचाइण लाइ ऐं मौसमियाती तब्दीलियुनि सां मुहारो अटकाइण जे लाइ जेके बादशाहूर माण्हू अॻिते अचनि, आवाज़ एतिरो भरपूर ठारीनि जो दुनिया सॼी ॿुधे ऐं मुल्क खे मजबूर करे त सिंध खे बचायो वञे। सिंध TV जी असां पहिरियों जेको आहे सो जेको किरदारु आहे शुरू खां वठी तमामु जेको काराइतो ऐं लाभाइतो किरदारु आहे। हाणे बि जेको हुननि जेको स्लोगन ॾिनो आहे, असीं पहिरियों त तव्हांखे मुबारकबाद ॾींदासीं सिंध TV जे सॼे सथ खे। डॉक्टर करीम खां वठी तव्हां सभिनी जेका महिनत कई आहे ऐं सकाफ़ती हवाले सां जेके तव्हांजूं काविशूं ऐं कोशिशूं आहिनि उनखे असां साराहियूं था। तमामु असीं ख़ुशि आहियूं। ऐं क्लाइमेट जे हवाले सां इहो आहे त इहो तमामु वक़्ताइतो ऐं बहितर क़दम आहे सिंध TV जो, छो त हीअ जेका ॿोॾि आई आहे, हिन ॿोॾि जे करे लखे माण्हू जेका सो बेघर थिया आहिनि, मुतासिर थिया आहिनि। उहो उन में बि जेको आहे सो हिन हुक्मराननि जो कसूरु आहे। छाजे करे त हुक्मरान का प्लानिंग कोन था कनि। जेके गस आहिनि, जेके रस्ता आहिनि, जेके ॿोॾि जे पाणी जा रस्ता आहिनि, उहे बंदि कया विया आहिनि। उहो बि जेको आहे सो उन में हथु जेको आहे सो वॾेराशाहीअ जो आहे, MPA MNA जो हथु आहे। उन्हनि जे करे जिते कब्ज़ा करे जेको आहे सो उन गसनि खे बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे हीउ नुक़सानु थिए पियो। पाणी खे को वारो माना मिले कोन, को रस्तो कोन पियो मिले। इन जे करे सॼी तबाही अची वई आहे। असीं चाहियूं था गवर्नमेंट खां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका बि हिते गवर्नमेंट आहे उनखे इहा असीं सजेशन ॾींदासीं या उनखां इहो मुतालबो कंदासीं त हू जेको आहे सो ईंदड़ वक़्त जे लाइ जेका अञा जेका हिकिड़ी वरी माना हिकिड़ी भयानक जेका ॿोॾि अचण वारी आहे या जेका बारिश अचण वारी आहे, छो त हीअ 2 सालनि खां पोइ या साल खां पोइ वरी जेको आहे अहिड़े क़िस्म जी बारिश थींदी ऐं वरी इहो पाणी जो मसइलो थींदो। इन जे करे त हू पंहिंजा हाणे ताईं क़दम खणनि, अहिड़ा क़दम खणनि जीअं असांजा माण्हू बची पवनि ऐं ईंदड़ वक़्त में जेको आहे प्लानिंग करे जेको आहे सो इन शइ खां असांखे पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ कनि त जीअं जेको आहे सो हू सुख सां चाहिनि। ॿियो असांजो इहो आहे त जेके माण्हू हिते आया आहिनि, ॿोर सभु कराची सिंध जी गादीअ जो हंधु आहे, उते उनखे जेको आहे सो रस्तो फ़राहम कयो वञे, उते रहाइश ॾिनी वञे, उनखे घर ठाराए ॾिना वञनि त जीअं उहो पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो हिते सुठे नमूने सां बसर कनि। असीं वरी बि जेको आहे सो सिंध TV जो शुक्रियो अदा कयूं था त जंहिं जेको हीउ मौक़ो फ़राहम कयो आहे त जेको आहे सो क्लाइमेट जे हवाले सां जेका ॻाल्हि ॿोल आहे इहा उन हुकूमरान ताईं पुॼंदी। ऐं सम्झां थो इन जो फ़ाइदो ज़रूरु थींदो। सिंध TV नेटवर्क हर साल जीअं ज़बरदस्त प्रोग्राम कंदी आहे, पर हिन साल जेके असांजा मामलात थिया आहिनि उन जे करे मुंहिंजे ख़्याल में सादकाई में ई मल्हायो वेंदो, पर सिंधी माण्हुनि खे असां कोशिशि करे पेरनि ते बीहारियूं त इहो बि असांजी सकाफ़त में शुमारु आहे ऐं असांजा माण्हू तमामु परेशान आहिनि। इन्हनि जी कोशिशि करे हिन साल जेके दोस्त घणो ख़र्च बि कंदा आहिनि न, इहे पंहिंजे माण्हुनि ते ख़र्च करे उन्हनि खे कारोबारनि में लॻाइनि त मुंहिंजे ख़्याल में इहो बि सकाफ़त में शुमारु थी वेंदो। नाज़रीन, अॼु पाण कराची डायरी में सियासी, समाजी, अदीबनि, दानिश्वरनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। सिंध TV नेटवर्क पारां 4 डिसंबर ते जेको सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण वञूं पिया, उन में सिंध TV नेटवर्क हर साल जेको आहे उहो नओं स्लोगन ॾींदी आहे। हिन वक़्तु जेको क्लाइमेट चेंज जे हवाले सां, मौसमियाती जेका तब्दीली आहे उन हवाले सां पंहिंजो स्लोगन हो, जंहिं ते तक़रीबन असांजे अदीबनि, दानिश्वरनि जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, तमामु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि ॿोल कई। हुननि जो चवणु आहे त हर 2 सालनि खां पोइ मौसमियाती जेका तब्दीली आहे उहा ईंदी रहंदी, जंहिंजे करे पाण खे घुरिजे त उन मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण जे लाइ हाणे के जोगा जेके आहिनि उहे उपाउ वठणु घुरिजनि। उन सां गॾोगॾु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जीअं बरसाति पवंदी उन में वधीक जेके आहिनि उहे नुक़सान थींदा। उन्हनि नुक़साननि जे लाइ सभ खां पहिरियां त रियासत खे घुरिजे त उतां जिन इलाइक़नि में, जिन शहरनि में उहा ॿोॾि अचे थी पई, उन जी बहालीअ जे लाइ उहे रोड रस्ता, छाकाणि त पाणीअ खे रस्तो घुरिजे, पाणी खे जेसिताईं रस्तो न मिलंदो तेसीं ताईं उहा ॿोॾि वारी सूरत हाल हूंदी ऐं उन्हनि शहरनि में जेको पाणी उहो नेकाल न थी सघंदो, बीठो हूंदो। रियासत जी ज़िमेदारी आहे त उहा उन्हनि इलाइक़नि में के उपाउ वठे। जॾहिं त उन्हनि जो इहो बि चवणु हो त हर 2 सालनि खां पोइ इहा ॿोॾि जेका आहे अचणी आहे, बरसाति, छाकाणि त हिकिड़ी क्लाइमेट चेंज थी चुकियो आहे। हाणे मौसमियाती जेका तब्दीली आहे उहा मुकमल तौरु चेंज थी वई आहे। हर 2 सालनि खां पोइ या साल खां पोइ अहिड़े क़िस्म जूं जेके बरसातूं आहिनि उहे थींदियूं रहनि। जॾहिं त अॻवाननि इहो बि चवणो हो त सिंध TV नेटवर्क हर साल हिकिड़ो
बहितरीन जेको सो स्लोगन खणी ईंदी आहे, जंहिं स्लोगन में हिकिड़ो दम हूंदो आहे, जंहिंमां उन्हनि खे हिकिड़ी आगाही मिलंदी आहे। हिन दफ़े बि जेको स्लोगन आयो आहे उन मां सिंध जे अवाम खे तमामु घणी जेका उहा आगाही मिलंदी, ख़ासि करे जेको ही बोर्ड सां जेको आहे सो कनेक्ट करे थो पियो स्लोगन, जंहिंजे करे सिंध जो अवाम सिंध टीवी नेटवर्क खे जस ॾिए थो। कराची डायरीअ जे अॼोके प्रोग्राम में कैमरामैन कलीम खोखर सां गॾु पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।